नाज़रीन, मीरपुर बठोरो में अवामी तहरीक पारां सिंध में धारियुनि जी आबादकारी, पाणी जी खोट, सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण मुनशियात ख़िलाफ़ एहतिजाजी मार्च कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे इंतज़ार खटरी जी। इंतज़ार तलके में वधंदड़ पानी की खोट जेका सारियुनि जी गैर कानूनी कटौती वधंदड़ मंशात बदमनी ख़िलाफ़ जो अवामी तहरीक हारी तहरीक पारां जो जाफरा स्टॉप का 6 किलोमीटर ताईं मीरपुर बठोरो ताईं पैदल लॉन्ग मार्च किया वियो आहे। अचो त जेके अॻवान मौजूद उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उनजो वधीक छा चवणु आहे। मार्च है सो सिंध में ज़ुल्म के ख़िलाफ़ है। हिकिड़ो तो वॾेर को निज़ाम है, सरदारी निज़ाम, जैसा असांजा गभूर नौजवान रात विच में मारिया वञनि था, उन्हनि जो को बि ॾोहो कोन्हे। ऐं हिते एॾो ज़ुल्म आहे जो माण्हू सोचे थो त असीं अञा बि झंगल जे दौर में रहिया पिया आहियूं। असां वटि जेका महांगाई आहे उन महांगाई जो असीं काथो कोन था करे सघूं। असां वटि हिते सारियुनि जा कारखाना आहिनि, उते जेके ग़रीब मिसकिन माण्हू पंहिंजी सारियूं खणी अचनि था, उन तां कटौतियूं थियनि थियूं। ऐं ॿिए पासे भाणे एॾा महांगा थी विया आहिनि जो माण्हू ज़मीनूं आबाद करण जे लाइ तयारु कोन्हे। पेट्रोल डीज़ल सभु महांगो थी वियो आहे। ट्रैक्टर वाहण जे लाइ हारी तयारु कोन्हे। हाँ हिन वॾी महांगाई में माण्हू ग़रीब जिए त कीअं जी सघे। हिते हथरादू जेका मंशात पैदा करे असांजे नौजवान नस्ल के तबाह करण जी जेका ख़तरनाक साज़िश कई वई आहे उहा पुलिस जी सरपरस्ती में हले पई। असांजो हिते SHO बठोरो, DSP बठोरो ऐं ख़ुदि जेको SP सुजावल आहे उहो उन जे लाइ को बि क़दम खणण जे लाइ तयारु कोन्हे। असांजो नस्ल तबाह थी रहियो आहे, रोज़ बदमनी वधी रही आहे, रोज़ फुरूं ऐं दाड़ा ऐं चोरियूं वधी रहियूं आहिनि। पर उन्हनि चोरनि खे, उन्हनि पाथारीदारनि खे, उन्हनि जेके ॾुआरी आहिनि उन्हनि खे कुझु बि हथु लाइण जे लाइ तयारु कोन्हे। सिंध जा माण्हू पोरे तो तव्हीं उथंदो त पोइ हिननि कातिलनि जो अंजाम जेको थींदो उहो तव्हां रूस खे ॾिसो, तव्हां चीन खे ॾिसो, तव्हां वियतनाम खे ॾिसो। तंहिं करे सिंधियो अचो, वियतनामी थी ॾेखारियो, जिदोजहद करियो, मैदान ते अचो। असां मार्च कयो आहे अॼु सिंधी हारी तहरीक तरफ़ां जाफरा खां बठोर ताईं शार्ट मार्च। मसइलो आहे त महांगाई हद दर्जे जी थी वई आहे, पाणी हिन तरह में आई कोन्हे, माण्हू परेशान आहिनि, गैर यकीनी वारी सूरताल आहे। इन लाइ असां सिंध जे माण्हुनि जो केस खणी निकिता आहियूं ऐं हुकुमरान खे चऊं था त तव्हां हीअ हरकतूं बंदि करियो, तव्हां मुल्क खे वॾे खसारे में पिया विझो। असांजो फसल लथो आहे त उन्हनि में कारखाने वारा जेके से कटौती करे रहिया आहिनि। कटौती खां पोइ उनजो रेट बि घटि आहे। उनखां सां गॾु ॿिज भाण दवाऊं उन्हनि जा हिकु नकली, ॿियो वरी रेट घणा, ऐं ॿियो हाणे वरी पाछाड़ो पाणी ॾिनो वियो ऐं आगाटी पाणी जी खोट कई वई आहे, पाणी बंदि कयो वियो आहे। इहो ख़तमु कयो वञे। तव्हां हिते अवामी तहरीक हारी तहरीक अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो इहो ई चवणु आहे त महांगाई जेको ॿिया जेके मसइला आहिनि उहे हल करे हितां जे माण्हुनि खे परेशानी खां बचायो वञे।